दिब मेहर शाह में क्रिकेट टूर्नामेंट कराई वई। टूर्नामेंट जी फाइनल मैच आरिफ उजण ऐं मेहर उजण में खेली वई, जेका आरिफ उजण जी टीम खटी वरिती। पीपी अॻवान सैयद हुसैन शाह जो चवणु हो त रांदियुनि सां सिहत बहितर थियण सां गॾु बुराइनि खां बि बची सघिजे थो। दिब मेहर शाह में उहे बि तमामु घणियूं टूर्नामेंट्स ऐं स्पोर्ट्स जा इवेंट्स थींदा रहिया आहिनि ऐं इनशाला असांजी हमेशह खां इहा कोशिशि हूंदी आहे त असां वधि खां वधि स्पोर्ट्स जी तरफ़ ऐं ॿियूं एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ जे तरफ़ नौजवाननि खे वठी अचूं त जीअं उहे बुराई खां परे थियनि ऐं इहो तमामु सुठो अमल आहे। इन सां माण्हू जी हेल्थ बि सुठी थी रहे, इलाही शयुनि खां इलाही जेके माशरे खे ख़राबु चुकनि शयूं उन्हनि शयुनि खां परे बि माण्हू रहे थो ऐं इहे वधि खां वधि टूर्नामेंट्स थियणु खपनि। पूरे सिंध में माशाल्लाह थियनि पिया ऐं असांजी बि इन ई जी हिकिड़ी कोशिशि आहे त असां पूरे इन ड्रिब मेहर शाह में अहिड़ा टूर्नामेंट्स अॻे बि कराया आहिनि, इनशाला आईंदे वक़्त में बि कराईंदासीं। पीपी अॻवान सैयद हुसैन शाह जिलानी टूर्नामेंट खटींदड़ टीम ऐं बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि में कप इनाम पिणु विरहाया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk